अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप में मुक़ाबिलो आहे श्रीलंका ऐं बांग्लादेश जो, ऐं ॿिन्ही टीमनि जी जेकॾहिं हिन इवेंट में कारकर्दगी ते नज़र विझूं त बांग्लादेश जी टीम 7 मां सिर्फ़ु 1 मैच खटी आहे, जॾहिं त श्रीलंका जी टीम 7 मां 2 मैचूं खटियूं आहिनि। बांग्लादेश हींअर पॉइंट्स टेबल में 9हीं पोज़ीशन ते आहे, जॾहिं त श्रीलंका जी टीम 7हीं पोज़ीशन ते आहे। जेकॾहिं ॾिठो वञे पॉइंट्स टेबल ऐं रन रेट जे हिसाब सां त श्रीलंका ऐं बांग्लादेश जूं टीमूं टॉप 4 जे मरहले खां टर्मिनेट थी चुकियूं आहिनि। उन्हनि जी जेका टॉप 4 मरहले में रसाई जो को बि इम्कान नाहे। अॼोकी जेका मैच आहे उहा श्रीलंका ऐं बांग्लादेश ॿिन्ही लाइ सिर्फ़ु इन तर्ज़ ते अहम आहे त छाकाणि त ईंदड़ जेका चैंपियंस ट्रॉफी थींदी उन लाइ ॿिन्ही टीमनि खे टॉप 8 में रहणो आहे। सो श्रीलंका वटि त 2 कामयाबियूं आहिनि, पर उहा कोशिशि कंदी त 3 कामयाबी हासिलु करे जीअं पंहिंजी 6हीं या 7हीं पोज़ीशन हिन इवेंट में सिक्योर करे वञे। ॿी तरफ़ बांग्लादेश जी बि पूरी कोशिशि हूंदी त उहा पंहिंजो अॼोकी मैच खटे ऐं टॉप 8 में अची वञे। बहरहाल अॼोकी मैच जेका आहे उहा श्रीलंका लाइ थोरी पंहिंजो जेको आहे अहम उन जे करे आहे जो पंहिंजो उनजो नेक्स्ट मुक़ाबिलो जेको आहे उहो न्यूज़ीलैंड सां आहे, ऐं टॉप 4 मरहले लाइ न्यूज़ीलैंड खे उहा मैच खटणु ज़रूरी आहे, छाकाणि त हिकु ॾींहुं पहिरीं पाकिस्तान ख़िलाफ़ु हाईएस्ट स्कोर ठाहिण बावजूदि न्यूज़ीलैंड खे DL मैथड तहत शिकस्त मिली, ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड हींअर 8 पॉइंट्स ते आहिनि। जेकॾहिं न्यूज़ीलैंड श्रीलंका खे ईंदड़ मैच में हाराए थो वञे त न्यूज़ीलैंड जी राह हमवार थी वेंदी टॉप 4 में, ऐं उनखां अलावा पाकिस्तान जो मुक़ाबिलो बि इंग्लैंड सां आहे। सो अॼोकी श्रीलंका ऐं बांग्लादेश वारी मैच में श्रीलंका जी जेका गुज़िरियल मैच में भारत ख़िलाफ़ु कारकर्दगी आहे, ख़ासि तौर ते उनजो सिर्फ़ु 55 रन्सनि ते ऑल आउट थियणु जेको आहे उन ते काफ़ी तनक़ीद थी रही आहे। सो ॾिसूं था श्रीलंका कहिड़ी रीति पंहिंजो परफॉर्म करे थी, ऐं शकीब अल हसन पंहिंजी टीम में जेका मुसलसल शिकस्तूं खाईंदी पई अचे उन में कहिड़ी बहितरी आणे थो। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।